सदर आरिफ अलवी मीरपुर ख़ासि पहुची बरसात मुतासिरनि में राशन विरहायो आहे। सदर आरिफ अलवी चयो आहे त कराची में बरसाती पाणी जो वॾो ज़िक्र हलियो पर सॼी सिंध जो ही हाल आहे। सदर आरिफ अलवी गवर्नर सिंध इमरान इस्माइल पीटीआई जे MNAs MPAs ऐं अॻवाननि सां गॾु मीरपुर ख़ासि पहुची बरसात जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो। बरसात मुतासिरनि में इमदाद विरहाइण वारी तक़रीब मुनक़द कई वई, जिते सदर आरिफ अलवी ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल बरसात मुतासिरनि में राशन विरहायो। सदर तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त कराची में बरसाती पाणी जो वॾो ज़िक्र हलियो पर सॼी सिंध जो ही हाल आहे। आरिफ अलवी चयो त सिंध जी बरसात मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई वेंदी, खेनि अकेलो न छॾींदासीं। हुन चयो त एहसास प्रोग्राम तहत 1 करोड़ ख़ानदाननि में राशन विरहायो आहे, वधीक माण्हुनि खे राशन ॾिनो वेंदो। सदर चयो त कोरोना वायरस जी सूरतहाल में पाकिस्तान जो किरदारु सॼी दुनिया लाइ मिसाल आहे। पाकिस्तान वबा खां बची निकितो, हाणे सूरतहाल बहितर थी रही आहे।